सांगड़ ज़िले के पुठिते इलाइक़े पीरोमल जो तालीमी माहिर कृष्ण कुमार शारदा 86 वरनि जी जमार में भी तालीमी ख़िदमतूं जारी रखे अचे पियो। तालीम खाते अहिड़े फ़र्ज़ शनास तालीमी माहिर खे तालीमी ख़िदमतुनि एवज़ का बि मञता न ॾेई सघियो। संदसि तालीमी ख़िदमतुनि ते पेश आहे एडी कुंभर जी रिपोर्ट। चवंदा आहिनि त उस्ताद बादशाह न आहे हूंदो पर बादशाह बणण जी सलाहियत रखंदो आहे। सॼी हयाती इल्म जी लाट खे रोशन कंदड़ सांगड़ ज़िले जो सीनियर ऐं बहितरीन तइलीमदान मञियो वेंदड़ कृष्ण कुमार शारदा बि हिकु आहे, जंहिं पंहिंजी तइलीमी सलाहियतनि एवज़ कंहिं शागिर्द बादशाह बणाए छॾिया। कृष्ण कुमार शारदा 1935 में ज़िले थरपारकर में जनम वरितो ऐं 1954 में तइलीम खाते में उस्ताद भर्ती थियो ऐं पोइ तरक़ियूं माणींदो मिडल स्कूल कांटियो ज़िलो थरपारकर ऐं पोइ चोहड़ जमाली थाणो बुला खान पेरूमल हाई स्कूल जो सरबराह बणियो ऐं पोइ ठठे ज़िले जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर बि मुक़ररु थियो। टीचर पहिरीं टीचर थींदासीं, पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं वधंदी वई पंहिंजी पोस्ट तीअं पंहिंजो ऐं DA ताईं वञी थियसि। में हेड मास्टर रहियसि ऐं चूड़ जमाली में ऐं प्रिंसिपल रहियसि, हुते सेकेंडरी स्कूल हुई ऐं शाहपुर चाकर में ऐं प्रिंसिपल रहियसि। बसि मूंखे इहा सोच हूंदो हुओ त असांजो पंहिंजो सिंध जेको आहे एजुकेशन पोइते आहे, कंहिं नमूने ॿार पढ़नि त नालो थी वञे सिंध जो, वरी सिंध में बि एजुकेशन आहे। कृष्ण कुमार शारदा तइलीम खाते जे सुधारे ऐं तइलीमी इदारनि जी भलाई लाइ पाण पतो ॾींदो रहियो। स्कूलनि जे सरबराहनि जी ज़िम्मेवारी दौरान उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी खे यकीनी बणाइण संदर मंशूर में शामिल हो। जी सिंपली आदत हूंदी जॾहिं स्कूल में रिसेस थींदी तॾहिं बि साइकिल ते, हुन टाइम इहा पोजीशन कोन थी, मोटरसाइकिल साइकिल ते ई हलंदा हुआ। टोटल बसूं बीहारे चेक कंदा को शागिर्द भॼी वञे थो या नथो भॼी वञे। उन हिसाब सां जेकॾहिं को शागिर्द भॼी वेंदो रिसेस में, बस ॿिए मां हूंदो हुनखे लाहे चवंदा हल बाबा पढ़, चए बाबा सुभाणे पढ़ंदव त मूंखे कोन कमाए ॾींदव, अवां सुखिया हूंदव। त शुरू खां इहा आदत रही हुई ऐं हर ॻोठ में वेंदा हुआ। जेको ॿार 4-5 ॾींहं न आयो त उनजे ॻोठ पहुची वेंदा, बाबा छो कोन थो अची। एज़ अ फादर हद खां वधीक फादर घटि, एज़ अ दोस्ती वारो माहौल हूंदो, हर दुख सुख में गॾु हूंदा हुआ। जेका बि ॻाल्हि हूंदी एज़ ए राज़दार दोस्ती जे हिसाब सां असां क्लियर कंदा हुआसीं। कृष्ण कुमार शारदा तइलीम खाते मां रिटायर थियण बैदि पेरूमल शहर में शारदा एलिमेंट्री स्कूल जो बुनियादु विधो। सिंध हुकूमत ऐं तइलीम खाते खे घुरिजे त धरती जे अहिड़नि हक़ीक़ी किरदारनि खे हिमथाइण सां गॾोगॾु संदुनि ज़िंदगी में मञता ॾिनी वञे त जीअं पंहिंजो मान ॾिसी सघनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV न्यूज़ सांगड़।